बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजो नालो अहमद अली मंगरियो आहे। अॼु मां तव्हांखे जेको आहे साइंस में हिकु ज़बरदस्त एप्लीकेशन ॿुधाईंदुमि जेका तव्हां आम तौर ते ॿारनि खे सेखारण जे लाइ इस्तेमालु करे सघो था। हिन एप्लीकेशन जो नालो आहे सोलर सिस्टम स्कोप। हिन खे तव्हां सर्च कंदव गूगल प्ले स्टोर में सोलर सिस्टम स्कोप जे नाले सां त हीअ एप्लीकेशन तव्हांजी अची वेंदी। मूं ऑलरेडी इंस्टॉल करे छॾी आहे। हाणे हिन में जेको असां ओपन कंदासीं, स्टार्टिंग वेलकम टू द सोलर सिस्टम, टैप टू स्टार्ट द स्क्रीन टू स्टार्ट। अच्छा, ही हिन जो इंटरफेस आहे। हिन इंटरफेस में जेको आहे तव्हां हिकु साइड खां ॾिसंदा हूंदो हिन पासे ॾांहुं हीउ जेको आहे तव्हांखे अॻिते पोइते करण जे लाइ हीउ तव्हां जेको आहे स्केल ते वञी सघो था टू थ्रू आउट द होल मिल्की वे, एंड तव्हां हिनखे ज़ूम इन करे आस्ते आस्ते करे स्पीड बि तव्हां मेंटेन करे सघो था त केतिरी स्पीड सां तव्हां हिनखे ज़ूम इन करे सघो था। ठीकु आहे। अच्छा, हिन में जेके फ़िलहाल जेके तव्हांजा प्लैनेट्स ॾिनल आहिनि इहे एक्चुअल साइज़ न आहिनि। एक्चुअल साइज़ न आहिनि। इन जी एक्चुअल साइज़ तव्हांखे ॾिसण जे लाइ तव्हां जेको आहे हिन स्क्रीन सां हिनखे तव्हां हिनखे 3D व्यू में जेको आहे मूव करे ॾिसी सघो था। एक्चुअल साइज़ में ॾिसण जे लाइ मिसाल तौरु मां अर्थ जी एक्चुअल साइज़ ॾिसण थी चाहियां त केतिरी आहे। असां अर्थ ते क्लिक कयोसीं, साइड खां लिखिजी आयो एक्सप्लोर अर्थ एक्सप्लोर। असां कंदासीं विज़िट ते क्लिक। हाणे ॾिसो हीअ आहे हिन जो एक्चुअल स्केल जेको असांखे सम्झ में अचे थो। हिन जो जेकॾहिं असांखे स्ट्रक्चर ॾिसणो आहे त असां हिनखे क्लिक कंदासीं, स्ट्रक्चर अची वियो त हिन जे अंदरि छा छा मौजूदु आहे। ठीकु आहे। ऐं इन खां पोइ असां हिनखे वापसि कयोसीं। अच्छा, असां हिन जो जेको ज़मीन जो फेरो ॾिसणु चाहियूं था त असां हेठां जेको टाइम लाइन लिखियलु आहे हिन ते क्लिक कंदासीं। हाणे एक्चुअल टाइम ते हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं त हिन वक़्तु जेको आहे एक्चुअल किथे ॾींहुं आहे किथे राति आहे तव्हां हिनखे 3D व्यू में किथां बि ज़ूम करे हिकु टच सां जेको आहे ॾिसी सघो था। ठीकु आहे। हाणे मां जेकॾहिं टाइम जी स्पीड वधाइण थो चाहियां फॉर एग्ज़ाम्पल त हेठां हिकु बटन आहे स्टॉप जी भरिसां, इनखे मां फॉरवर्ड कंदुमि। एक्चुअल टाइम खां मूंखे प्ले क्लिक कयो, हाणे 20 डेज़ ते अची वियो आहे। हिनखे मां स्लो कयो, स्टॉप कयो, हिनखे मां 2.4 आवर्स जेको आहे पर सेकेंड जे हिसाब सां कयो त मूंखे ख़बर पइजी वेंदी तक़रीबन जेको आहे 6 सेकेंडनि में जेको आहे या 6 सेकेंडनि में हिकु ॾींहुं थी थो वञे त सिज जेको आहे हिन वक़्तु किथे किथे जेको आहे थी रहियो आहे, उभिरी रहियो आहे। हिन वक़्तु किथे ॾींहुं आहे, गॾु तारीख़ ऐं टाइम बि अचे थो। एक्चुअल टाइम ते खणी आयुमि, हिते अची वियो। ठीकु आहे। कीप सेम डे ऐं टाइम ते क्लिक कयो, तव्हां जेको आहे तव्हांजो डे ऐं टाइम सेम रहंदो। सही आहे। त इनखे छॾियो, तव्हां हिनखे कयो क्लिक। अच्छा, असां जेकॾहिं बैकवर्ड टाइम में वञिजे त वापसि केतिरो आहे असां वापसि अची सघूं था। हिनखे तव्हां क्रॉस खे क्लिक करे बंदि कयो, ही अपग्रेड लाइ घुरे थो। तव्हां वापसि सोलर सिस्टम ते अचणु चाहियो था, हिन ते क्लिक कयो, हिन ते तव्हां क्लिक कयो सोलर सिस्टम ते। ठीकु आहे। हाणे हीअ तव्हां जेको आहे तव्हांजो सोलर सिस्टम आहे। मिसाल तौरु सन आहे, असां सन ते क्लिक कयोसीं, असां हिनखे विज़िट था कयूं त हाणे एक्चुअल साइज़ जेको सन जी हाणे असांखे ख़बर पए थी त केतिरी आहे। ठीकु आहे। असां जेकॾहिं हिनखे ज़ूम इन कयूं त हाणे ख़बर पवंदी एक्चुअल साइज़ त हीअ आहे एक्चुअल साइज़िस जेके तव्हांजो नज़र अचनि थियूं। एक्चुअली हिनखे सम्झाइण जे लाइ असांखे एतिरो हो थो करिणो पए, ज़ूम करिणो थो पए जो जेके स्पेस में डिस्टेंसिस तमामु वॾा आहिनि, तमामु वॾा आहिनि, जंहिंजे करे असांखे सम्झाइण जे लाइ हाणे हीउ सन जेको आहे, सन जो डिस्टेंस ॾिसो फ्रॉम प्लूटो, हे सैटर्न जो मदार, यूरेनस जो मदार अचे थो। इन खां पोइ मार्स आहे, मार्स खां पोइ जेको अर्थ आहे, वीनस आहे, मरकरी आहे। मरकरी खां पोइ ॾिसो त सिज हिन खां मरकरी खां केतिरो परे आहे ऐं हिन जी साइज़ छा आहे। तव्हां मरकरी जेको आहे भरिसां ॾिसी सघो था, उहो बिल्कुलु हिकिड़े टुपके वांगुरु नज़र थो अचे। तव्हां मरकरी ते विज़िट करणु वञो, मरकरी ते क्लिक कयोसि, असां विज़िट करण था वञूं त मरकरी ॾिसो
केॾो माना जेको आहे जेके फ़ासिला आहिनि स्पेस में उहे केॾा वॾा आहिनि। असां जेके फ़ासिला आहिनि उनजो तसवुरु नथा करे सघूं आम ज़िंदगी में। असां वटि जेको आमतौर ते सोलर सिस्टम पढ़ायो वेंदो आहे न, उन में जेके फ़ासिला मेंशन कया वेंदा आहिनि या फ़ासिला ॿुधाया वेंदा आहिनि, हाणे ॾिसो हिन जो मदार थो अचे एतिरे टाइम खां पोइ ई सिज थो अचे। थोरो गौर कजो, मां वापसि थो वञा, ॾिसो तव्हां ॾिसो हीअ ॾिसो। एक्चुअल त माना ईअं सम्झो जेकॾहिं सिज वारी जे दाणे बराबरि आहे त जेको आहे मरकरी जेको आहे हिकु ॿियो वारी जो दाणो ग्राउंड जे ॿिए पासे ॾांहुं पियो आहे, ठीकु आहे। ज़मीन जेको आहे उनखां सम्झो त कई किलोमीटर परे आहे। मरकरी खां आयासीं, हाणे असां अचूं था अर्थ ते। अर्थ खे असां विज़िट कयूं था, मिसाल तौरु अर्थ काॾे हुई, अर्थ खे असां क्लिक करिणो पवंदो, पोइ असां विज़िट करे सघंदासीं। अर्थ खे असां क्लिक कयोसीं, हिन ते क्लिक कयोसीं, देन विज़िट ते क्लिक कयोसीं। हाणे ॾिसो अर्थ जो स्केल ॾिसो, अर्थ जो स्केल ॾिसो त अर्थ जेको आहे हिकु टुपके जे बराबरि बि हैसियत नथी रखे सोलर सिस्टम जी हिन वसीउ जेको आहे दुनिया में। ही अर्थ ॾिसो, हाणे ही जेको आहे चंड जो मदार आहे, चंड जो मदार आहे ही, ठीकु आहे। चंड जो मदार, उन खां पोइ हे ज़मीन जो मदार अची वियो। ज़मीन जो मदार हिकु लाइन जी सूरत में ज़ाहिर थियो, गॾु मार्स जो मदार शुरू थियो आहे ऐं सिज। त इहे केॾा वॾा फ़ासिला आहिनि, केॾी जेको आहे रफ़्तार आहे, केॾी जेको आहे हुन में ख़ुदा जी कुदरत आहे। त हीअ जेको असां छा ॾिसी रहिया आहियूं, असांखे राति जो जेको आसमान नज़र अचे थो उनजो व्यू बि हिन में मौजूदु आहे। त असां जेकॾहिं हाणे सिज, हिन सिज जे भरिसां वारा सितारा, हाणे ही आहे सिज जो सॼो मदार जेको आहे, ही वेझो करे ॾिसो, ही सिज जो सॼो मदार प्लूटो। देन तव्हां परे वञो, हाणे हिन जा वेझा सितारा, सितारनि जो हिकिड़ो क्लस्टर अपग्रेड लाइ थो अचे 280 रुपए में, ओके। देन तव्हां ही ॾिसो, ही असां मिल्की वे जेका असांजी गैलेक्सी आहे उनमें हिकिड़ो नंढड़ो सितारो आहे सिज। ॿिया लखे करोड़े सितारा हिन हिकिड़ी कहकशां जे अंदरि मौजूदु आहिनि, ऐं हीअ कहकशां हिकु ब्लैक होल जे चौधारी ने सभु सितारा घुमी रहिया आहिनि, जेको हिनजो ही सेंटर आहे, ठीकु आहे। ऐं इन खां पोइ लखे अरबे कहकशाऊं अहिड़ियूं मौजूदु आहिनि जेके दरियाफ़्त कयूं वियूं आहिनि असांजे काइनात में, ठीकु आहे। ही जेके सितारा तव्हांखे वेझो वेझो नज़र अचनि था न, इहे असांखे फ़ासिला मापण में कमु ईंदा आहिनि। इहे सितारनि जे ज़रिए, इन्हनि सितारनि जे ज़रिए जेके परे जा सितारा आहिनि उन्हनि जी ख़बर पवंदी आहे। मिसाल तौरु जेको आहे असां जॾहिं हिकु अखि सां ॾिसंदा आहियूं ऐं बंदि करे वरी ॿी अखि सां ॾिसंदा आहियूं त हिकिड़ी शइ असां हिकिड़ी आङुर हिकिड़ी जाइ ते रखीसि त असांखे जेको आहे अखि सां उहा आङुर हिकिड़ी जाइ ते नज़र थी अचे, पर जॾहिं उहा ई अखि बंदि करे असां ॿी अखि सां ॾिसंदासीं त उहा आङुर असांखे ॿी जाइ ते नज़र ईंदी, पोयां बैकग्राउंड जे हिसाब सां। त इन्हनि सितारनि, वेझनि सितारनि जी मदद सां असांखे ख़बर पवंदी आहे त परे वारा सितारा असांखां असुल में केतिरा परे आहिनि। ॿियो उन्हनि जे रोशनी जी रफ़्तार, त उन रोशनी जेका वेव लेंथ आहे उहा केतिरी देरि में असां वटि पुॼे थी। हाणे हिकिड़ी असां चिपटी वॼायूं था, इन चिपटीअ जे अंदरि जेको आहे रोशनी असांजे ज़मीन जे चौधारी 7 चकर ॾेई थी वञे, ठीकु आहे। घणा चकर? 7 चकर, एतिरी असांजी ज़मीन आहे। ऐं जॾहिं त उन रोशनीअ खे सिज खां असां ताईं पुॼण में 8 मिंट लॻनि था, त इन जो अंदाज़ो लॻायो। असां असुल में छा हूंदो आहे, असांखे ॾिसो चंड ऐं सिज हिकु जेतिरा छो लॻंदा आहिनि। चंड जेको आहे असांखां 400 जेको चंड आहे ऐं सिज जो फ़ासिलो आहे उनमें 400 जो फ़र्क़ु आहे। मिसाल तौरु जेकॾहिं हिकु क़दम परे आहे चंड, त सिज जेको आहे 400 क़दम परे आहे, ऐं वरी चंड जेको आहे सिज खां 400 गुना नंढो आहे। त हाणे वेझो हुजण जे करे चंड बिल्कुलु सिज जेतिरो लॻे थो, ऐं सिज हुन खां 400 गुना परे हुजण जे करे जेको हुन खां बावजूदु हुनजे 400 गुना हुन खां वॾो आहे,
पर जेको आहे असांखे उन जेतिरो लॻे थो। हीअ आहे हिन जी हक़ीक़त। ठीकु आहे, हीअ ॾिसो हाणे असां चवंदो असांजो जेको सोलर सिस्टम पढ़ाईंदा आहिनि जेको आहे स्कूल में, त सोलर सिस्टम में जेको आहे बिल्कुलु वेझो वेझो करे जेको आहे सितारा ऐं सयारा जेको आहे ड्रा कंदा आहिनि, ऐं प्लस में उन ड्राइंग में इहो बि मैंशन कंदा आहिनि त हीअ सयारा एॾा वॾा आहिनि। हक़ीक़त में उहे सयारा तमामु जेको आहे उन जेको आहे स्पेस जे अंदरि तमामु नंढा आहिनि, तमामु नंढा आहिनि। उहा स्पेस तमामु वॾी आहे, ऐं उहो जेको आहे असां उनखे हिकु पने ते ड्रा नथा करे सघूं एक्चुअली। ठीकु आहे, हाणे हीअ ॾिसो पुठियां सिज लिकियल नज़र अचे थो। अच्छा, सिज जो जेको पासो ज़मीन जो सिज जी तरफ़ आहे उते ॾींहुं, ऐं जिते जेको सिज जे तरफ़ न आहे उते राति। हीअ हिन नक्शो अहिड़ो ॾिनो आहे त राति जूं लाइटियूं नज़र थियूं अचनि त किथे किथे आबादियूं आहिनि। इनखे असां हेठां प्ले करे ॾिसूं था, थोरो स्पीड ॾेई करे हिते प्ले जो बटन क्लिक कंदासीं, स्पीड कुझु तेज़ थी वई। हा, त राति जो ॾिसो कहिड़ा कहिड़ा समुंडी इलाइक़ा हूंदा हुआ लॻा पिया आहिनि। हे इंडिया, ठीकु आहे, हे सऊदी अरब, यूरोप जेको आहे रोशन लॻो पियो आहे, अफ्रीका जेको आहे ब्लैक लॻो पियो आहे। त इहे तरक़ी बि ज़ाहिर कनि था मुख़्तलिफ़ मुल्कनि जी, त सैटेलाइट तस्वीरुनि जी ज़रिए अमेरिका जी जेका रोशनियूं वधीक आहिनि, ऐं जेको आहे ही ऑस्ट्रेलिया जा बयाबान, इंडिया जी आबादी वॾी। ठीकु आहे, असांजा जेके आहिनि कुझु ग़ैराबाद इलाइक़ा, बलूचिस्तान आहिनि, हीअ अचे थो ॾींहं जो टाइम। सही आहे, ॾींहं टाइम सिज किथे किथे चमकी रहियो आहे, कहिड़े वक़्तु हिन वक़्तु बिल्कुलु एक्चुअल जेको आहे कहिड़े वक़्तु 12 अक्टूबर 2020 ते हीअ हुनजी पोजीशन ॾेखारे आहे। असां जेकॾहिं बैकवर्ड चवणु चाहियूं था, असां बैकवर्ड जो ऑप्शन बि हेठां मौजूदु आहे। ठीकु आहे, त असां टाइम में बैकवर्ड वञूं। अच्छा, पोयां हिकिड़ो सितारो ॾिसो, तव्हांखे घुमंदे नज़र अचे थो ज़मीन जे पुठियां, थोरो सा स्पीड ॾिनीसि पोयो, और हीअ सितारो आहे। हा, इहो छा आहे? इहो चंड आहे, मून। इहो बि हिन में एक्चुअली ॾेखारे पियो त जेकॾहिं असां जेकॾहिं स्पीड सां हलायूं 4+ आवर्स पर सेकेंड जे हिसाब सां, त चंड जो मदार असांजो हिन वक़्तु केॾी महिल किथे हूंदो, उहो बि हिन में ॾेखारे थो पियो। तमामु बहितरीनु एप्लीकेशन आहे ॿारनि खे सोलर सिस्टम एक्चुअली उनजी सही पोज़ीशन ॿुधाइण जे लाइ। अच्छा, हीअ सम्झाइण खां पोइ तव्हांजे लाइ गूगल अर्थ जेको आहे सम्झाइणु सवली आहे। हिकिड़ी ॿी एप्लीकेशन आहे गूगल अर्थ, उहा तक़रीबन मशहूरु आहे, सभिनी खे ख़बर आहे। ऐं गूगल अर्थ में तव्हां ज़ूम करे ॿार खे वठी वञो त एक्चुअली तव्हांजो घरु किथे आहे, तव्हां किथे हो, तव्हां हिन काइनात में जेको आहे कहिड़ी पोज़ीशन में आहियो, ऐं तव्हांजी जेको आहे हिन ख़ुदा जी कुदरत जी अॻियां हैसियत छा आहे। का बि हैसियत न आहे। ठीकु आहे, हा, तव्हां एतिरो करे सघो था त अलाह साईं तव्हांखे जेके सलाहियतूं ॾिनियूं आहिनि उन्हनि खे इस्तेमालु करे कंहिंजे भले लाइ कमु करे सघो था। अलाह ताला तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। अस्सलामु अलैकुम।